करीब। रब तो फरमाए बानो त मुझे वेझो ना है पर मां ॾाढो वेझो आयांस, जो याद कयूं बीठो आंस विसारियांस त रहे ही न। ॾिसो इन्ही करीब। तव्हां वॾे मीर आबिद जे बंगले ते वञो, हितों पंध करे रात असां वटि आयो। पुराणी असांजो कॾो को भेण फौत थी वई, हाणे उज़र यादि आयो हुउसि, सम्झे। रात आयो असां वटि मदरसे में, मां बि नओं लथोसि, हे बि गाॾियुनि ते लथा, छोकिरा नेट बेट ते चाढ़ियनि पिया वेठा। आबिद साहब, अबा असां तव्हां आबिद जे दर ते वञूं त पंहिंजे कम सां वेंदासीं। मीर आहे, वॾो आहे, वञो खोड़ माण्हू ग़रीब वेंदा, पर इज़त इन्हीअ में आहे जो मीर ख़ुदि तव्हां वटि अचे। इहा इज़त जी शइ आहे। ॻाल्हि सम्झो था। हिते बि रब साईं जा लफ़्ज़ ॿुधो, इन्ही करीब। रब चए थो बाना तुंहिंजी इज़त वधाइण लाइ मां थो चवां त मां तो वटि आहियां। ॻाल्हि सम्झो था, केॾो कमाल जा लफ़्ज़ आहिनि। क़ुर शरीफ़ में माण्हू गौर नथा कनि। हे क़ुर अजीब किताब आहे। रब पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाए कीअं थो, या अय्युहल्लज़ीन आमनू, सॾ थो करे, ऐं ईमान वारो असां त वेझा आहियूं साईं, सॾे छो थो। हिकिड़ी हदीस ॿुधो, बुखारी शरीफ़ में हदीस आहे। हज़रत मुआज़ इब्न जबल रज़ी अल्लाहु अन्हु हुज़ूर सां गॾु ॿेल खच्चर ते वेठो आहे। ॿेल वेठो, खच्चर ते वेठा आहिनि। चए थो बैनना मुअख़रतुर रहल, रसूलुल्लाह ऐं मुंहिंजे विच में नंढड़ी हने जी काठी आहे। हुज़ूर जन लोॾो अचे थो त मुंहिंजी पुठी, मुंहिंजो सीनो सोणे मोहम्मद करीम जी पुठीअ सां मिलियो पियो आहे। नबी साईं जी ख़ुशबू मुंहिंजे दिलो दिमाग़ ते छाइजी वई आहे। मां एॾो गॾु वेठो। इते बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि सम्झो, असां तोखे इस्मे रसूल मिलियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर, पढ़ो पढ़ो था, माना मोहम्मद असांजे सोणे नबी साईं जो इस्म आहे। सोणे नबी साईं जो इस्म माना नालो। चए थो जंहिंखे इहो नालो मिलियो आहे उन जो बि वॾो शान आहे मोमिन जो, जंहिं कलमो पढ़ी इन नाले वारे ते ईमान आंदो, भल केॾो बि गुनहगार हुजे, जहन्नम खां हिकिड़े ॾींहुं इहो सोणे नबीअ जो नालो कढाए जन्नत ज़रूर पहुचाईंदुसि। अब तव्हांखे इस्म मोहम्मद मिलियो आहे, पर सहाबा खे इस्म सां गॾु जिस्म मोहम्मद बि मिलियो आहे। तव्हां नबी साईं सां हथ त न आहिनि मिलाया, पेरनि ते हथ रखिया आहिनि, तव्हां भाकुर पाता आहिनि, तव्हांजो सीनो नबी साईं जी पुठीअ खे लॻो आहे। इन करे असांजो अक़ीदो आहे त सॼे दुनिया जा वली गॾजनि, सहाबा जे मिटीअ कदमनि जे मिटीअ जे बराबर बि न थींदा, छो त उन्हनि खे इस्म सां गॾु नबीअ जो जिस्म बि मिलियो आहे। हज़रत मुआज़ तो चवे मां हुज़ूर सां गॾु वेठो आहियां। हुज़ूर जन सॾ कया, या मुआज़, हालांकि मां परे त न आहियां पर मूंखे सॾे थो, या मुआज़, ओ मुआज़। हिकु दफ़ो ॿियो दफ़ो मां जवाब में चयो लबैक या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल मां हाज़िर आहियां, साईं मां परे त न आहियां, छो था सॾ कयो। उहो सुवाल, परे त न आहियां मां त तव्हां सां गॾु वेठो आहियां, सॼो छो था। हुज़ूर फरमायो पुट तोखे तवज्जे ॾियारण जे लाइ अहम ॻाल्हि तोखे ॿुधाइण चाहियां थो, उहा ॿुधाइण जे लाइ तोखे सॾ करे तुंहिंजे दिमाग़ खे हाज़िर करे पोइ मां उहा लफ़्ज़ तोखे सम्झाईंदुसि। इन करे सॾ कयां थो, चइबो त सॾ छड़ो परे वारे खे न थींदो आहे, वेझे वारे खे बि सम्झाइण लाइ सॾ कबा आहिनि। ॻाल्हि सम्झो था न। इन करे रोज़े जो हुकुम ॾुखियो हो, अलाह साईं सॾ थो करे मोमिननि खे, या अय्युहल्लज़ीन आमनू, इन्हीअ ते छड़ो या अय्युहल्लज़ीन आमनू ते 8 ॻाल्हियूं। हिकु मां पूरो थियल आहियां, साईं तकरीरूं अॼु घणियूं,
इन जे करे गलो असां शुगर जा मरीज़ गलो बि वेझी वियो आहे। आहिनि बि आख़िरी ॾींहं पोइ रमज़ान में उते दर्स ॾींदा आहियूं, तव्हां नेट ते ॾिसी सघंदव, छोकिरा हलाइनि था। 2 बजे खां पोइ दर्स शुरू थींदो आहे उते। रमज़ान में 21-22 ॾींहं पूरो मुसलसल दर्स हलंदो आहे क़ुरान शरीफ़। त या अय्युहल्लज़ीना आमनू में 8 ॻाल्हियूं आहिनि, 3 तव्हांखे थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं सम्झायां थो। हिकु ॻाल्हि इहा त वेझो आहे पर तवजे ॾियारण लाइ सॾु थो करे, इहा ॻाल्हि ज़हन में रखो। वरी ॿियो मसलो इहो आहे, हे अदो माजिद आहे न, अब्दुल माजिद, हिन जो मां अब्दुल माजिद चई करे सॾु कयांसि। अब्दुल माजिद घर ॾांहुं पाणी भरिया। तव्हांखे ख़बर पवंदी त अब्दुल माजिद जो मुफ़्ती साहिब सां रिश्तो कहिड़ो आहे। नाले वठण सां रिश्ते जी ख़बर ज़ोर सां नाले वठण सां रिश्ते जी ख़बर न पवंदी आहे। इन करे या अबा बकर, या उमर, या उस्मान, या अली रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, साहबा जा नाला बि नथो वठे, तूं असांजा नाला बि क़ुरान, छो त रिश्ते जी ख़बर न पवंदी। पर जेकॾहिं मां चवां अदा अब्दुल माजिद अदा पाणी त भरिया, त तव्हां सम्झी वेंदो त ही उन जो रूहानी भाव आहे या जिस्मानी भाव आहे। रिश्ते जी ख़बर पवंदी न, ॻाल्हि सम्झो था हलाइनि। ओ उन रिश्ते जे करे हिते बि सॾु करे थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं उहे माण्हू हो जन मां रब सां ईमान जो रिश्तो ॻंढियो आहे। तव्हांखे सम्झाए थो त तव्हां रब सां ई सम्झाए थो त तव्हांजो मोमिननि जो मां अलाह सां कहिड़ो रिश्तो आहे जो मां तव्हांखे सॾु थो कयां। उहो रिश्तो थवे ईमान वारो। सैयदनि वटि सनद कोन्हे। हाणे सैयद ईअं घुमनि था बिना सनद जे, न त अॻे सनद हूंदी। बाबा फलाणे जो पुटु, फलाणे जो पुटु, फलाणे जो पुटु, फलाणे जो पुटु, उहो इमाम हुसैन ताईं पहुचनि। सनद हूंदी, सनद कोन्हे, हाणे गुम थी वई आहे। 50 अचनि था, उहे बि चवनि था असां वटि कुझु कोन्हे, पर सैयद हूं असांखे अन्न जो ॿोरो ॾिजो। हा साईं, इहो सनद कोन्हे। पर मां तव्हांखे थो ॿुधाइणु चाहियां त तव्हांजो ईमान जे ज़रिए रिश्तो रसूल सां बि ॻंढियल आहे। ॾिसो क़ुरान शरीफ़ में हिन खां मथे ॿी सनद आहे, हिन खां मथे त ॿी सनद हिन में चई अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिननि खे नबी पंहिंजे साह खां बि वधीक प्यारो आहे। मोमिननि लाइ नबीअ जूं घरवारियूं मावरियूं हिन। असां ॼण नबीअ जे पुट ऐं औलाद थी पियासीं ईमान वारे रिश्ते सां। इहो रिश्तो क़ुरान ॿुधाए त ईमान जो रिश्तो वॾो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी हज़रत अबू लहब, हज़रत चवां थो जो नबी साईं जो चाचो आहे। हूअं त काफ़िर आहे, इज़त जे लाइक़ु न आहे। तब्बत यदा अबी लहब व तब, पर सोने करीम सां रिश्तो अथसि चाचे हुजण जो। छाजो? ज़ोर सां। ऐं बिलाल जो रिश्तो आहे नबी साईं सां। अब क़ौम जो अथसि, नबी साईं जे क़ौम जो आहे। कुरैशी आहे, हाशमी आहे, न हबशी आहे, ग़ुलाम आहे, न रंग मिले न नस्ल मिले, पर कलमो पढ़ियो अथसि। इन रिश्ते ते एॾो पको रहियो जो मारूं खाधई पर इहो रिश्तो न टोड़ियई। त हुज़ूर जन फरमायो मुंहिंजो चाचे जो रिश्तो त टुटी वेंदो, उहो जहन्नम पवंदो। इन बिलाल सां जेको ईमान जो रिश्तो जुड़ियल आहे, ॿिया सभु नबी प्यादल जन्नत में वेंदा। मां मुहम्मद करीम खे इज़त रब ॾींदो, उठड़ी नूर जी हूंदी उन ते चाढ़े जन्नत वठी वेंदा। मुंहिंजी उठड़ीअ जी लगाम कारे बिलाल जे हथ में हूंदी। अॻ में उहो पियो हलंदो। जन्नत में पहिरियों पेर कारे बिलाल जो ईमान जे रिश्ते खे मज़बूत करण जे करे। माना ईमान जो रिश्तो वॾो आहे न, पीउ पुट जो रिश्तो वॾो कोन्हे। इहे दुनिया जूं ॻाल्हियूं क़ुरान शरीफ़ में चई यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। रब साईं फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी तॾहिं पीउ पुट खां, माउ धीअ खां, ज़ाल मुड़ुस खां, मुड़ुस ज़ाल खां भॼी बेज़ार थींदा। इहे रिश्ता फना थी वेंदा।
पर ईमान जो रिश्तो एडो मजबूत थींदो जो मोमिन रब सां ॿियनि पंहिंजनि गुनाहगारनि दोस्तनि लाइ झगड़ो करे पंहिंजे गुनाहगारनि खे जहन्नम खां छॾाए ईमान जे पावर सां जन्नत वठी वेंदा। अबा इहा जन्नत ईमान जे रिश्ते सां मिलंदी आहे। ॻाल्हि सम्झो था? इन करे हिते रोज़े जे हुक्म में या अय्युहल्लज़ीना आमनू सॾ थो करे ऐं उहे माण्हूओ जन मूंसां मुंहिंजे रसूल सां ईमान जो रिश्तो रखियो आहे तव्हां मुंहिंजा आहियो। रब थो फरमाए मोमिन मुंहिंजा आहिनि, मां मोमिननि जो रब आहियां। खोलियो क़ुर, जगह जगह ॾिसंदो। हिकिड़ी जाइ ते न, हिकिड़ी जाइ ते फरमाए काना हक़न अलैना नसरुल मुमिनीन। रब साईं फरमायो मां लिखी छॾियो आहे अज़ल में मोमिन जी मदद कंदो ई कंदो रहंदुसि। मोमिन जी मदद हिन में लिखी ॾिनो अथसि। इहो तव्हां ईमान जे रिश्ते खे मज़बूत कयो, रब जो वाइदो सचो निकिरंदो, मोमिन जी मदद थींदी। ॻाल्हि सम्झो? अञा ॿी ॻाल्हि ॿुधा, यूनुस नबी मच्छीअ जे पेट में पियो न, उते कहिड़ो रिश्तो पढ़ियईं? अब तव्हां असांजो रिश्तो अल्लाह रसूल सां थियो आहे, ला इलाहा मुहम्मदुर, इन कलमे सां रिश्तो थियो आहे न। त यूनुस नबी मच्छीअ जे पेट में इहो कलमो पे दोहरायो त रिश्तो रब खे यादि ॾियारियां। रब खे त सभु कुझु यादि आहे, पर हे पंहिंजे ख़्याल सां उन रिश्ते खे दोहराए पियो घड़ी घड़ी। ला इलाहा इल्ला अंत, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला अंत, इहो उहो कलमो आहे न, रिश्तो। ॻाल्हि सम्झो था? ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। रिश्तो यादि ॾियारे थो त रब साईं फरमाओ नज्जयनाहु मिनल ग़म, इन रिश्ते मुंहिंजे अर्श खे लोॾे छॾियो, मां उनखे सभिनी ॾुखनि ॾाखड़नि मां छॾाए वरी साॻे नबूवत जे तख़्त ते सरफराज़ फरमाए छॾियो। ॾिसो इहो रिश्तो केॾो क़ीमती आहे। अॻिते अॻिते तूं असांखे थो चवे कज़ालिक नुंजिल मुमिनीन। रब साईं फरमायो जीअं मां यूनुस नबीअ खे छॾायो, तव्हां बि जेकॾहिं ईमान वारो रिश्तो मूंसां मज़बूत कंदव त तव्हांखे बि वाइदो थो कयां त छॾाईंदो रहंदुसि। दुनिया जे ॾुखनि मां बि छॾाईंदोमांव, क़ब्र जे ॾुखनि मां बि छॾाईंदोमांव, मशर जे ॾुखनि मां बि छॾाए जन्नत ॾींदोमांव। त उन रिश्ते सां सॾ थो करे रोज़े जे हुकुम में। हे घणियूं ॻाल्हियूं, ॿ टी ॻाल्हि ॿुधायो। इग़रा, इग़रा अरबी लफ़्ज़ आहे, मौलवी सम्झनि, ॼट खे कीअं सम्झायां, सवलो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू चई इग़राउ थो करे। इग़राउ छा खे चइबो आहे? ॿुधो, उते हिकिड़ो पथर पियो रस्ते ते टकरे पियो, मां कोशिशि कई त इहो खणी ॿाहिरि सटियां परे करे, पर मां कमज़ोर खां उहो पथर खजी न सघियो। त हेॾो हिकिड़ो जागीराणी हटो कटो अचे पियो। मां उनखे चयो यार तूं त पहलवान जवान मुड़ुसु थो लॻे, हाणे इहो इग़रा थो कयां, हुनखे जवानी यादि ॾियारियां थो। ऐं हुनखे चयो तूं हटो आहे, मज़बूत आहे, अलाह साईं तोखे ॾिस केॾी ताक़त ॾिनी आहे, यार हीउ पथरड़ो त हेॾे करे छॾ। त उहो हमरा भरिजी वियो, यार मां वाक़ई ॾाढो मुड़ुसु आहे, मिंट में पथर खे वठी होॾे सटियईं। त उहो ॾुखियो कमु उन जल्दी कयो, छा सां जो मां उनखे पहलवान सॾियो। ॻाल्हि सम्झो था? हिते बि अलाह साईं रोज़े जे हुकुम में अॻु में सॾे थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो, तव्हां त ईमान वारा आहियो, तव्हां छो सुस्त थिया आहियो, तव्हां ते त रोज़ो लिखजी वियो आहे। माना इहो शौक़ु थो ॾियारे, ईमान वारो चई करे, जीअं मां हुनखे पहलवान चई पथर खणण जो शौक़ु ॾियारियो, ईअं रब साईं इग़रार थो करे, शौक़ु थो ॾियारे, उभारे थो त जीअं ही कमु ज़रूरु कनि। कुतिबा अलैकुमुस सियाम, रब साईं तो फरमाए लिखजी वियो अथवे रोज़ो। सोचो सोचो थोरो, ईअं नथो चवे त मां लिखियो थमांव रोज़ो, लिखियो त उन आहे न, फ़र्ज़ कंहिं कयो आहे। पोइ ईअं छो नथो चवे कतबल्लाहु अलैकुमुस सियाम, अल्लाह तव्हां ते रोज़ो लिखियो आहे, न पाण खे लिकाए थो वञे।
पाण खे लिकाए बंदि करे छॾियईं, लिखजी वियो अथवे रोज़ो। सम्झो था, छो त रोज़े जो हुकुम ॾुखियो आहे, मथां हेॾे होॾे लमाए, जीअं पुट चवंदो, पीउ चवंदो आहे पुट खे, पुट हाणे इहो करिणो आहे न, हा इहो कराए त तूं थो, हा साईं, पर पाण खे ज़ाहिर ॾिसो कुतिब अलैकुम सियाम, लिखजी वियो अथवे रोज़ो। साईं असां ते त रोज़ो लिखजी वियो, तव्हां पंहिंजे लाइ बि कुझु लिखियो आहे? चए थो हा मां पंहिंजे लाइ बि लिखियो अथमि, कतब अला नफ्सिहि रहमा, क़ुरान में इहा बि आयत मौजूद आहे। रब थो फरमाए मां पाण ते पंहिंजे नफ़्स ते रहमत लिखी अथमि, तव्हां रोज़ो रखंदव मां रहमत वसाईंदुसि। ॾिसो क़ुरान शरीफ़ कीअं थो सम्झाए, कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, इहो रोज़ो तव्हां ते छड़ो न आहे, तव्हां खां अॻिन उम्मतनि ते बि रोज़ो हुयो। रोज़ो ईअं छो थो चवे? बसि असांखे चवे आहे तव्हां ते रोज़ो लिखियलु आहे, हलो रोज़ो रखो। इहो छो थो ॿुधाए त अॻियनि ते बि हुयो बाबा? चए थो इहो बि रब जो प्यार आहे मोमिननि सां, इहो बि रब जो। कीअं कीअं मां तव्हांखे थोरो सम्झायां। ॾुखियो हुकुम, मर्गे अंबोह जशन दारद, पारसीअ में मक़ूलो आहे, घणनि जो मौत ख़ुशीअ जो सामान ठही वेंदो। हिकिड़ो मरे न पोइ वीचारे खे ग़म ॾाढो, पर जेकॾहिं घणा मरनि त पोइ चवंदो आहे छड़ो मां सां त न आहे, हे बि मुयो हो बि मुयो, ग़म ढारो थी वेंदो न। हिकिड़े शाइर अरबीअ में चयो आहे पंहिंजे भाउ जे कसीदे में, ॾुखो शेर आहे, उन में मतिलबु इहो आहे उनजो त अदा जो घणा रोअण वारा न हुजनि हा त मां पाण खे मारे विझां हा, पर मूंसां खोड़ तो जे करे रोइनि था, मुसीबत ढरी थी वई आहे। ॻाल्हि सम्झो था न? त बाबा इहो ताज़ियत छो थींदी आहे? 3 ॾींहं हुज़ूर जन इजाज़त ॾिनी आहे ताज़ियत जी, त मोमिन जी ताज़ियत करणु इहो वाजिबु आहे। वञो उनखे तसली ॾियो, छाजे करे जो हुनखे अकेलो जेकॾहिं छॾींदो त उहो ॾुख में भरियो पियो आहे, तव्हां बि गॾिजी वेंदव त हुनजो ॾुख थोरो ॿियनि खे मिलाईंदासीं त ॾुख। अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, तव्हां ते छड़ो रोज़ा न रखिया अथमि, सॼे जग जहान ते रोज़ा हुया, पोइ तव्हां नबी जा उम्मती छो था सुस्त थियो? जॾहिं सभ ते इहे ॾुखियायूं आहिनि त तूं बि मज़े सां खणी हल। ॾिसो प्यार जो लफ़्ज़। हाणे अॻिते हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि सम्झो, उहा इहा सम्झो त रोज़ा 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि। रोज़ा ज़ोर सां 2 क़िस्म। हिकिड़ो रोज़ो नंढड़ो रोज़ो आहे, ॿियो वॾो रोज़ो आहे। हिकिड़ो नंढड़ो रोज़ो आहे, ॿियो वॾो रोज़ो आहे। नंढड़ो रोज़ो कहिड़ो आहे? रमज़ान शरीफ़ जो। इहो फ़र्ज़ रोज़ो जेको आहे न, नंढड़ो रोज़ो आहे। छो? इहो 12 कलाक 13 14 कलाक 15 कलाक 16 कलाक, अब बाक फुटी ऐं सिज लथो त रोज़ो ज़ोर सां ओ सोना थोरो तवजो करे वे, रोज़ो ख़तम थी वेंदो। 16 कलाकनि 15 कलाकनि में रोज़ो पूरो थी वेंदो। ॿियो वॾो रोज़ो आहे, ऐं असली रोज़ो उहो आहे जंहिंजे करे आदम खे सम्झायो वियो जन्नत में। तव्हांखे ख़बर आहे आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में चयो वियो त वला तक़रबा हाज़िहि शजरा, हिन वण खां तोखे रोज़ो आहे, तोखे हिन वण जे वेझो न वञे, इहो न खाइजांइ। हाणे इहो छा सेखारेसि थो? ट्रेंड करे थो आदम खे, दुनिया ॾे मोकिलियांसि थो, सम्झायांसि त रोज़ो रखण सां छा फ़ाइदो आहे, रोज़े टोड़ण सां कहिड़ो नुक़सानु आहे। आदम अलैहिस्सलाम खाई वेठो, फअकला मिनहा, अब खाई वेठो उहो वण बि, त कपिड़ा लही वियसि, उघाड़ो थियो, कपिड़ा लही वियसि, जन्नत खां नेकाली मिलियसि। हल हाणे सम्झायोसि त इहो थी रोज़ो, जंहिं शइ खां मां रोके छॾियां उन में को नुक़सान आहे, तूं जाथां रोकियां उतां रुकजी पए, इहो रुकजण न टोड़ी त रोज़ो तुंहिंजो पूरो थियो। इहो वॾे रोज़े रखण जे लाइ दुनिया में तोखे मोकिलियां थो। इन वॾे रोज़े जो नालो अथवे तक़वा। इहो केॾो ॾुखो रोज़ो आहे? इहो बालग थियण खां शुरू थींदो। छोकिरी छोकिरो बालग थियो, शुरू थी वियो इहो रोज़ो। केतिरे ताईं?
मौत ताईं इहो रोज़ो हलंदो त न ज़िना करणी आहे, ज़िना खां रोज़ो थी, जुआन खां रोज़ो थी। ॿुधो इहो वॾो रोज़ो अथव। मिलावट करण खां रोज़ो थी, पाड़े खां ईज़ान खां रोज़ो रखजांइ। ॿियो तोखे तकलीफ़ ॾे त बि तूं तकलीफ़ घटि ॾिजांइ, उन खां वधाइजांइ न। शराब खां रोज़ो रखजांइ, बेनिमाज़ी थियण खां रोज़ो रखजांइ, बेफ़रमानी सारीअ खां रोज़ो रखजांइ त बेफ़रमानी करे मां रोज़ो न टोड़ींदुसि। इहो वॾो रोज़ो बालग थियण खां वठी मौत ताईं रखी ॾेखारियो तरफ़ सां तो फरमाए, पोइ जन्नत में मां तुंहिंजो रोज़ो ख़ुदि रब छोड़ाईंदुसि। क़ुरान में चई सक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। सका जो फ़ाइल रब आ, माना पीआरण वारो साकी केरु हूंदो? खुद रब तो फरमाए मां खुद तो जो रोज़ो खोलाईंदुसि हिते शराबन तहूरा सां, पाकीज़ा पीअण जूं शयूं तोखे पीआरे तुंहिंजी इज़त सां जाइ ठाहींदुसि। इहो वॾो रोज़ो रखणो आहे।